प्रोग्राम टाइमलाइन से गड असद मुमताज़ नाज़रीन इंडियन कोरोना वायरस डेल्टा मुल्क में तेज़ी से फैलजी रो है। अगर एहतियात न किया वो तो कोरोना की चौथी लहर भी अची सके थी। अज NCOC के इजलास में फैसलो किया वो है तो 1 अगस्त का अगर अवां वट वैक्सीनेशन जो सर्टिफिकेट ना है तो अवां फ़ज़ाई सफ़र नथा करे सको। सिंध हुकूमत एक कदम अगते हली एक फैसलो किया है तो जेकॾहिं अवां वैक्सीनेशन ना कराई अवां वट सर्टिफिकेट ना है तो हाँ अवां पब्लिक ट्रांसपोर्ट में भी सफ़र नथा करे सको। और एक प्रोग्राम इन ते ॻाल्हाइबो तो ही सिंध हुकूमत फैसलो किया है तो बगैर वैक्सीनेशन सर्टिफिकेट जे पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र नथा करे सघो। इन ते अमल कीअं थींदो, छाकाणि त असां ॾिठोसीं त जॾहिं खां कोरोना वायरस आयो आहे फ़ैसिला त इन हवाले सां कया विया त ट्रांसपोर्ट में SOPs ते अमल कयो वेंदो, मास्क लॻायो वेंदो, सैनिटाइज़ेशन लाज़मी हूंदी। अमल थींदे असांखे नज़र न आयो आहे। हाणे अगरि सिंध हुकूमत इहो फ़ैसिलो कयो आहे त इन ते अमल कीअं थींदो। प्रोग्राम जे हिन से मेरे ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे सिंध जो सूबाई वज़ीर जनाब अवैस कादिर शाह साहब। अवैस कादिर शाह साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। मेहरबानी शाह साहब, अवां फ़ैसिलो तो ॾाढो सुठो कयो आहे तो बगैर वैक्सीनेशन जे अवां पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र नथा करे सघो, छाकाणि त इन सां जेके ॿिया मुसाफ़िर आहिनि उहे उन्हनि खे बि वायरस लॻी सघे थो पियो। अमल कीअं थींदो? अदा ही डिसीजन वठण खां अॻु में असां हिकिड़ी एक्सरसाइज कईसीं जंहिंमें असां इहो इवेल्युएट कयोसीं त सॼे सिंध में कहिड़ा कहिड़ा असांजा एग्ज़िट ऐं एंट्री पॉइंट्स आहिनि जितां इंटर प्रोविंशियल ट्रांसपोर्ट हले पई ऐं शहरनि में उहे कहिड़ा कहिड़ा पॉइंट्स आहिनि जिते डिफरेंट मोड्स आहिनि, जिते हाईएस्ट वैगन्स भी मूव करनि पियूं, नंढियूं बसिस भी मूव करनि पियूं ऐं शहर में भी जेके ॿिया ट्रांसपोर्ट हलनि थियूं उन्हनि खे कीअं असां उन्हनि खे एडवाइज़री भी ॾेई सघूं, सम्झाइणी भी ॾेई सघूं, उते नोटिसिस भी चस्पा करे सघूं ऐं टीम्स किथे किथे बीहनि जिते हू स्नैप चेकिंग करनि ताकि जेके इंटर प्रोविंशियल असांजी ट्रांसपोर्ट पंजाब मां सिंध में, सिंध खां बलोचिस्तान वञे पई त वधि में वधि अमल दरामद जिते भी थियो आहे उहो सिंध में थियो आहे हर सेक्टर में कोरोना जे हवाले सां। हिन लाइन तव्हां मुतदा थी वई ॻाल्हि सम्झ में न अची सघी नाज़रीन। एरियाज़ में टीम्स ठाहियूं आहिनि जेके चेकिंग कंदियूं मुख़्तलिफ़ नेशनल हाईवे ते जेके एग्ज़िट ऐं एंट्री पॉइंट्स आहिनि, शहर असांजा एग्ज़िट ऐं एंट्री पॉइंट्स आहिनि त जेकी ट्रांसपोर्ट अचे पई या उते एंटर थिए पई त एटलीस्ट उते असां चेक करे सघूं ऐं उन खां अॻु में इहो अमल शुरू थी चुको आहे। मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि ते असांजा जेके नोटिसिस आहिनि उहे चस्पा थी। केतिरी नफ़री घुर्बल हूंदी शाह साहब अवां खे इन चेकिंग वारे अमल में? त जेके जेके ड्राइवर्स कंडक्टर्स आहिनि स्पेशली उन्हनि वटि सर्टिफिकेट हुजणु लाज़मी आहे, छो त ड्राइवर जेको आहे पैसेंजर हिकिड़ो अचे पियो वरी कुझु सफ़र करण खां पोइ लही पियो वञे, पर ड्राइवर जेको आहे उहो 12 कलाक 8 कलाक 7 कलाक 10 कलाक हिकिड़ी बस खे ड्राइव करे पियो त उनजो वैक्सीनेटेड हुजणु लाज़मी आहे। ऐं इहो चेकिंग जिन ते सख़्ती कई वेंदी, छो त ॾिसो वरी जीअं थोरी नरमी थी आहे त कोरोना जे केसिस में इज़ाफ़ो थी वियो आहे। थोरे केतिरो बि सिंध गवर्नमेंट वरी एडवाइज़रीज़ ते अमल करण लाइ चए पई, पर अफ़सोस सां चवणो थो पए। शाह साहब, नफ़री केतिरी घुर्बल हूंदी अवां खे चेकिंग लाइ? ॾिसो नफ़री जो जेसि ताईं तालुक़ु आहे इन में असां सभिनी खे ऑन बोर्ड वरितो आहे। सिंध पुलिस आहे, ट्रैफिक पुलिस आहे, असां मोटरवे सां राब्ते में आहियूं, मोटरवे पुलिस खे बि हिन में ऑन बोर्ड कंदासीं। इहो सभिनी जो हिकिड़ो कलेक्टिव एफर्ट हूंदो तॾहिं इहा शइ अमल थींदी। शाह साहब, हाणे सिंध पुलिस जी जंहिं ते ॻाल्हि पिया कयूं त सिंध पुलिस त कोरोना जे हवाले सां हिन वक़्तु ताईं SOPs ते अमल कराइण बदिरां पंहिंजी ख़र्ची उन वधाई आहे, बाक़ी हिन वक़्तु ताईं उनजी कारकर्दगी त इत्मिनान जोगी कोन्हे। ॾिसो इन में मां तव्हांजी इन सवाल खे इन तरीक़े सां रीफ्रेस कंदुसि त हर जाइ ते 5 फिंगर्स आर नॉट इक्वल, 5 ई आङुरियूं बराबरि न हूंदियूं आहिनि। असां कुझु चंद जेके ख़राब ऑफिसर्स आहिनि या जिन जी वजह सां थोरो इश्यूज़ क्रिएट थियनि पिया उन्हनि जे करे असां उन्हनि चङनि ऑफिसर्स जे एफर्ट्स खे बि ज़ाया करे था छॾियूं जेके ॾींहं राति हिकु करे कोरोना SOPs खे जिन फॉलोअप बि करायो, इम्प्लीमेंट बि कयो ऐं पंहिंजी ड्यूटीज़ खे अंजाम ॾींदा रहिया उन्हनि ऑफिसरनि ते। ऐं इंशाअल्लाह उम्मीद इहा आहे त हिन फ़ैसिले ते सभिनी जो हिकिड़ो कलेक्टिव एफर्ट ईंदो ऐं कोशिशि असांजी इहा ई रहंदी त जेतिरो थी सघे वधि में वधि हिन ते इम्प्लीमेंट अवां जेके ॻाल्हियूं पिया कयो उन ते अमल थिए त तमामु सुठो। शाह साहब, ख़बरूं एतिरी इहे बि आहिनि, कुझु रिपोर्ट बि थियूं आहिनि कुझु केसिस त कूड़ा सर्टिफिकेट जेके आहिनि जाली सर्टिफिकेट इशू कराया पिया वञनि वैक्सीनेशन जे हवाले सां त जीअं उनजो फ़क़ति मक़सदु इहो आहे त जीअं अवां सफ़र करे सघो, या वरी सिंध हुकूमत जेको फ़ैसिलो कयो त जुलाई में अवां खे पघारूं न ॾिनियूं वेंदियूं, हीअ के जाली सर्टिफिकेट इशू पिया थियनि, इनखे कीअं रोकींदो अवां? ॾिसो इनखे मां छड़ो प्रोपेगेंडा चवंदुमि, हिकिड़ी जेके नेगेटिव परसेप्शन क्रिएट पियो कयो वञे। जिते बि मां सिंध सूबे जी ॻाल्हि न कंदुसि, मां पूरे मुल्क जी ॻाल्हि कंदुसि, जिते जिते कोरोना सेंटर्स खुलियल आहिनि उते जेके असांजा जेके हेल्थ असांजे रिप्रेज़ेंटेटिव्स वेठा आहिनि, डॉक्टर्स या जेके असांजा पैरामेडिक्स वेठा आहिनि, उहे बिल्कुलु पंहिंजी ड्यूटीज़ करनि पिया ऐं सर्टिफिकेट जेके कोरोना वैक्सीन लॻे पई
उनजो पूरो डेटा रखियो पियो वञे, नादरा उनजो सर्टिफिकेट इशू पई करे। इहे ॻाल्हियूं सोशल मीडिया ते आयूं, कुझु न्यूज़ चैनल्स बि इन्हनि खे खयो, पर मां इन ॻाल्हि खे हिन करे कंहिं बि जाइ ते असांखे को हिकिड़ो को कॉन्क्रीट प्रूफ न मिलियो आहे त वाकई को हिकिड़ो को गिरोह ॿधो वियो हुजे या किथे को पंहिंजो डिनाए पिया कयो, अवां इन जी तरदीद पिया कयो। पर शाह साहब इहो ॿुधाइजो, तव्हां जॾहिं SOPs ते अमल कराइण जी ॻाल्हि कई त चालान कया वेंदा, सैनिटाइज़ेशन वारो अमल न हूंदो त उनखे बि चालान कयो वेंदो। हिन वक़्तु ताईं अवां केतिरनि ट्रांसपोर्टरनि खे चालान कयो आहे SOPs ते अमल न कराइण लाइ? मां तव्हांजो क्वेश्चन न सम्झी सघी सघां। न, अवां माज़ी में इहे फ़ैसिला कया न त जेसि ताईं अवां 50% खां वधीक हूंदा त चालान कंदासूं, सैनिटाइज़ेशन जो अमल न हूंदो चालान कंदा। पंहिंजी ॻाल्हि खे दोहराईंदुसि मां, इन ॻाल्हि खे जेकी हक़ीक़त हुजे ग्राउंड रियलिटीज़ खे माण्हू एक्सेप्ट करे। जेकी हक़ीक़त तव्हांजी ॻाल्हि इन हद ताईं बिल्कुलु ठीकु आहे त जेतिरी बि असां कोशिशि कईसीं, असां घणे भाङे सिंध गवर्नमेंट, सिंध प्रोविंस में जेतिरी इम्प्लीमेंटेशन कराए सघियासीं कईसीं। बिल्कुलु असांजे मुख़्तलिफ़ जायुनि ते इहे वाक़िया ॿुधण में आया त काथे बसिस फुल पियूं वञनि, उन्हनि खे रोकियो बि वियो, उन्हनि खे एज़ पर SOPs उन्हनि जो जेको जीअं सीट बाय सीट न हुयो, हिकु सीट छॾे ॿी सीट ते पैसेंजर खे विहारणो, कुझु पैसेंजर्स खे ऑफलोड बि करायो वियो, टिकट्स बि वापसि कराया विया। इहे ऑन रिकॉर्ड आहिनि सोशल मीडिया ते, ऐं कुझु चैनल्स बि इन्हनि खे कवर कयो। तव्हांजी ॻाल्हि इन हवाले सां ठीकु आहे त घणनि जायुनि ते अहिड़ियूं शिकायतूं मौसूल थियनि थियूं, पर जंहिं महिल कार्रवाई थी वञे त पोइ कोशिशि इहा ई हूंदी आहे। ट्रांसपोर्टर हज़ार बि असांखे हिन में घणो साथ ॾिनो, त काथे काथे थी थो वञे कि कंहिं कंहिं जाइ ते इहे इशूज़ अचनि पिया ऑल ओवर द कंट्री। अहिड़ा इशू मुख़्तलिफ़ जायुनि ते ॿुधण में बिल्कुलु आया आहिनि। असांजो कमु आहे कोशिशि करणु। मां वरी रिक्वेस्ट कंदुमि पंहिंजे सिंध सूबे जे पंहिंजे भाइरनि भेनरुनि खे, बुज़ुर्गनि खे। शाह साहब, अव्हांखे फ़क़ति कोशिशि करण जी ज़रूरत न आहे, अव्हांखे अमल कराइण जी बि ज़रूरत आहे। ऐं अव्हांखे अमल जेसि ताईं न थींदो त हीअ अव्हांजा जेके फ़ैसिला आहिनि उन ते उनजो को नतीजो न निकिरो। ऐं शाह साहब इहो ॿुधाइजो, हीअ को अव्हां फ़ैसिलो कयो आहे, इहो लागू कॾहिं खां थींदो? ॾिसो, असां अमल ई करायूं पिया। असां अमल कराइण में सख़्ती बि बरती आहे। उनजे तव्हांखे ख़बर हूंदी त खोड़ शॉपिंग मॉल्स वारनि बि एहतजाज कयो, खोड़ सो मार्केट्स वारनि बि हिन ते एहतजाज कयो, खोड़ ट्रांसपोर्टर्स बि हिन ते एहतजाज कयो। इहो एहतजाज छो थो थिए जो सिंध गवर्नमेंट सख़्ती पई करे अमल कराइण में, SOPs ते सख़्ती कई। असां कमु कयूं पिया। असांजा उहे ऑफिसर्स जेके ॾींहं राति पंहिंजी ड्यूटीज़ करनि पिया, उन्हनि खे मां एप्रिशिएट थो कयां। उहे हेल्थ वर्कर्स हुजनि, पुलिस जो ऑफिसर्स हुजनि या ॿियनि डिपार्टमेंट जा एडमिनिस्ट्रेशन जा ऑफिसर्स, उहे जेके कमु करनि था उनखे असांखे एप्रिसिएशन ॾियणु घुरिजे। तव्हांजी जेकी ॻाल्हि आहे त अमल दरामद हिन ते असां विदिन अ वीक टाइम स्टार्ट करे छॾंदासीं। विदिन अ वीक टाइम हिन ते अमल दरामद स्टार्ट थी वेंदो। इहो जीअं एडवाइज़री असां इहो फ़ैसिलो कयो आहे, जेको मां तव्हांखे ॿुधायोसि त इहो ट्रांसपोर्टर हज़रात खे बि इतलाह ॾिनो वियो आहे त तव्हांखे कुझु ॾींहंनि खां पोइ जंहिं बस खे, जे ड्राइवर खे, कंडक्टर खे, उन में वेठल माण्हुनि खे जंहिं इहे सर्टिफिकेट्स न हूंदा त उन्हनि खे हिन कानून जे तहत फाइन बि कयो वेंदो ऐं पोइ उन खां सख़्ती सां सज़ा बि ॾिनी वेंदी। ठीकु आहे, तव्हां चओ पिया शाह साहब त ईद खां पहिरियां इन ॻाल्हि ते सख़्ती सां अमल कयो वेंदो ऐं जंहिं वटि इहे सर्टिफिकेट न हूंदा उनखे सफ़र करणु न ॾिनो वेंदो ऐं उन ते का कार्रवाई आहे उहा पिणु थींदी। वॾी महिरबानी अवैस कादिर शाह साहब असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, अवां सिंध जे सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह साहब जो मौक़िफ़ ॿुधो, जो उनजो चवणु आहे त हाणे जंहिं बि मुसाफ़िर वटि वैक्सीनेशन सर्टिफिकेट न हूंदो त उनखे सफ़र करणु न ॾिनो वेंदो। ॾाढो सुठो फ़ैसिलो आहे। अमल जेसि ताईं नथो थिए त इन जा नतीजा न निकिरंदा। प्रोग्राम खे अॻिते वधायूं था पिया ऐं प्रोग्राम में हाणे ॻाल्हि कंदासूं सियासी हवाले सां। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जॾहिं खां आई आहे उहो पंहिंजे मुख़ालिफ़िन खे त टोड़ण में कामयाबु वई आहे या नाकाम वई आहे, इहो अवां पाण ॾिसो था पिया। बल्कि असां ॾिसूं था पिया त सिंध में उनजी हिकमत अमली कुझु मुख़्तलिफ़ आहे। सिंध में उहो पंहिंजे अहम इतादी GDA जे अहम अॻवाननि खे पार्टी में शमूलियत अख़्तियार करण वारो सिलसिलो जारी आहे। असां ॾिसूं था पिया त अॻूणे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम पार्टी में शमूलियत अख़्तियार कई आहे ऐं उनखां पोइ गवर्नर सिंध हाणे उन में तहरुक में अची वियो आहे ऐं उहो मुख़्तलिफ़ मरहलनि ते GDA जे अॻवाननि सां मुलाक़ात करे थो पियो ऐं उन्हनि खे पार्टी में शमूलियत जी दावत बि ॾिए थो पियो। इन सिलसिले में कुझु ॾींहं अॻु में मटियारी जे मखदूम ख़ानदान सां गवर्नर सिंध मुलाक़ात कई आहे ऐं अॼु नौशर फ़िरोज़ जे जतोई ख़ानदान सां मुलाक़ात करे उन्हनि खे पार्टी में शमूलियत जी दावत ॾिनी आहे। अॼु प्रोग्राम जे हिसे में इन ते ॻाल्हाइबो त GDA जा अहम इतिहादी GDA जा अहम ख़ानदान आहिनि, पॉलिटिकल ख़ानदान आहिनि, उहे आख़िर GDA खां नाराज़ छो आहिनि या GDA खां हाणे उहे पंहिंजी राहूं अलॻि छो पिया कनि। हिन वक़्तु असांखे इन मौज़ूअ ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे राज़ी ख़ान जतोई, पाण नौशर फ़िरोज़ जे जतोई ख़ानदान जा रोहे रवान। राज़ी ख़ान जतोई साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। न मुंहिंजा भाउ अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। असां GDA जे अंदरि आहियूं ऐं GDA जेका आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी इतिहादी आहे
ऐं असांजा ज़ाती तालुकात बि वॾनि जे ज़माने सां गवर्नर साहिब जी फैमिली सां ख़ानदान सां गॾु रहिया आहिनि ऐं पर्सनल कैपेसिटी में गवर्नर साहिब जी इहा विज़िट हुई जेकी इहा कराची जी ऐं मां तमामु मशहूरु आहियां गवर्नर साहिब जो जेके टाइम कढी आया महिरबानी करे मुंहिंजे ग़रीबखाने ते हली आया मंझंदि जी मानी जी दावत हुई लंच जो प्रोग्राम हो ऐं इहो ज़ाती नॉइज़ जो जेको आहे प्रोग्राम। अच्छा राज़ी ख़ान साहब असां ॾिसूं था पिया तव्हां GDA में त हाणे आहियो चओ पिया तव्हां तहरीक इंसाफ़ में नथा वञो इन खां अॻु में नून लीग में रहियो उन खां अॻु में मुख़्तलिफ़ इतादनि में बि रहिया आहियो हिन वक़्तु तव्हां GDA में आहियो कीअं था ॾिसो त GDA जी जेका 3 सालनि जी हिन वक़्तु ताईं अपोज़िशन रही आहे ख़ासि करे सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ उन मां मुतमिन आहियो त इन तरह जी GDA खे अपोज़िशन करणु घुरिजे? ॾिसो मां इहा ॻाल्हि बि न कई आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में न पिया वञूं ऐं पंहिंजो जेको आहे सियासत में आख़िर का बि शइ कान्हे मां सम्झां थो असां को परे न आहियूं को दूरियूं न आहिनि असां इतिहादी आहियूं तहरीक इंसाफ़ जा असां ऑलरेडी गॾु आहियूं खणी हिकिड़ी प्लेटफॉर्म ते न हुजूं पर असां हिक ॿिए जा कोलिजन पार्टनर्स आहियूं ऐं तव्हांजे सवाल ते ईंदे हुए मां इहो अर्ज़ु कंदो हलां त बिल्कुलु असांखे वक़्तनि वक़्तनि तहफ़ुज़ात रहिया आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जी कारकर्दगी खां स्पेशली में वफ़ाक़ी हुकूमत जी कारकर्दगी ॻाल्हि मां कंदो हलां महंगाई रही आहे ऐं मां अॼु इहो सवेर जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई गवर्नर साहिब सां गॾु ऐं अंदरि बि जेका ॻाल्हि थी उते मां इहा ई ॻाल्हि चई त माण्हुनि खे 13 सालनि खां हिकिड़ी जेका हुकूमत असांजे मथां मुसलत आहे हिन सूबे में सिंध में उन्हनि खां त माण्हू बेज़ार थी चुका आहिनि मायूस आहिनि सूबाई हुकूमत खां माण्हुनि खे को बि तवको कोन्हे न को उन्हनि जी तरफ़ हाणे केरु हिन सूबे में ॾिसे पियो ऐं मुंहिंजे ख्याल में पब्लिक जेका आहे हिन सूबे जा माण्हू सिंधवासी वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान साहिब जी तरफ़ ॾिसी रहिया आहिनि फेडरल गवर्नमेंट जी तरफ़ ॾिसी रहिया आहिनि त असां गवर्नर साहिब खे इहा ई गुज़ारिश कई आहे इत्यादी त GDA सम्झे थी त वफ़ाक़ी हुकूमत खे हिकिड़ो बाक़ाइदा किरदारु अदा करणु खपे सिंध में ऐं तरक़ियाती कमनि जे हवाले सां असांजी ॻाल्हि थी रोज़गार जो ड्यूटियुनि जो इन हवाले सां जेका गवर्नर साहिब सां ॻाल्हि ॿोल थी असां उन्हनि खे रिक्वेस्ट कयो जेको आहे अर्ज़ु ॿुधो न साईं मुंहिंजा अर्ज़ु ॿुधो न अर्ज़ु कयो त जेको आहे तव्हां सिंध जे लाइ जेको आहे अंदरूनी सिंध लाइ स्पेशली डेवलपमेंट पैकेजिस ऐं रोज़गार वग़ैरह ॾियो सो मूंखे यकीनदानी कई त प्राइम मिनिस्टर साहिब सां गॾु उहे जेके आहिनि असांजा मसइला मसाइल जेके असां ॿुधाया आहिनि सिंध जे हवाले सां सिंध जी आवाम जे हवाले सां उहे जेके आहिनि पंहिंजो गवर्नर साहिब जे अॻियां जेको आहे गवर्नर साहिब जा असां मशहूरु आहियूं त गवर्नर साहिब जा असां मुंहिंजो सवाल इहो तव्हां GDA जी 3 सालनि जी अपोज़िशन में मुतमिन आहियो? बिल्कुलु इहा अर्ज़ु थो कयां त पंहिंजो जेको आहे गवर्नर साहिब असांखे यकीनदानी कराए विया आहिनि त वज़ीर आज़म साहिब सां इहे तमामु महसूसु कंदा ऐं अनक़रीब जेको आहे असांजी नेशनल पीपल्स पार्टी जी असांजी NPP जी जेका CC आहे मुस्लिम ग्रुप जी उनजी वज़ीर आज़म साहिब सां मुलाक़ात करे चलो जी वज़ीर आज़म साहिब मुलाक़ात थींदी मुंहिंजो वरी बि सुवाल इहो आहे त GDA जी 3 सालनि जी अपोज़िशन वारी कारकर्दगी में मुतमिन आहियो त उनखे उहे स्टैंड वठणु घुरिजे जेको वठे थी पई मां सम्झो पिया त उन सुस्त रवी अख़्तियार कई आहे और तव्हांजी आवाज़ जेका आहे उहा न पंहिंजी दोहराइजो सवाल इहो महिरबानी राज खान मुंहिंजो चौथो दफ़ा मां खां सवाल इहो हूंदो त GDA जी 3 सालनि वारी हिकु अपोज़िशन जो किरदारु रहियो आहे GDA जो उन मां मुतमिन आहियो? ऑपोजिशन में त साईं असां GDA आहे सिंध में न तव्हां सिंध जी ॻाल्हि त कयो वफ़ाक़ में त असां इत्यादी आहियूं वफ़ाक़ में इत्यादी आहियो सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ अपोज़िशन कनि पिया जी साईं सिंध हुकूमत में त साईं असां बिल्कुलु ऑपोजिशन में वेठा आहियूं ऐं असां सम्झो था त तनक़ीद बरा तनक़ीद न करणु खपे तनक़ीद बरा इस्लाह थियणु खपे असां हमेशह इहा पॉइंट्स खया आहिनि जेके अवामी पॉइंट्स हुजनि जेके हिन सूबे ऐं मुल्क जी वसीतर मुफ़ाद में हुजनि असां अगरि वफ़ाक़ी हुकूमत बि कुझु ग़लति इक़दाम खणंदी आहे त असां उनखे अपोज़ कंदा आहियूं सपोर्ट न कंदा आहियूं अगरि उहो चङो इक़दाम खणंदा आहिनि त असां उन्हनि खे सपोर्ट कंदा आहियूं सिमिलरली भले असां मुखालफ़त में हुजूं पीपल्स पार्टी वारनि जी सिंध में पर अगरि हू को चङो कमु कंदा त असां उन्हनि खे सपोर्ट कंदासीं पर अञा ताईं उहो को चङो कमु असांखे नज़र न आयो आहे ऐं जॾहिं को ग़लति कमु कंदा आहिनि त असां बिल्कुलु हुनजी हिकिड़ी रिज़ आउट कंदा आहियूं उन ॻाल्हि खे खणंदा आहियूं
अच्छा अवां जतोई ख़ानदान जो नौशर फ़िरोज़ में फ़क़ति नौशर फ़िरोज़ में सियासी असर न आहे, असां ॾिसूं था पिया त शिकारपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि अवां जो असर आहे। केतिरा ॿिया पॉलिटिकल ख़ानदान अवां सां सड़ियल आहिनि, अवां सां सलाह मशवरे में आहिनि? अगरि अवां कोई सियासी हवाले सां को फ़ैसिलो कयो था पिया, PTI में शमूलियत जो फ़ैसिलो कयो था पिया, त उहे अवां सां गॾु हूंदा? मां इसको बोला तो बिल्कुल शिकारपुर ऐं ज़िलो नौशर फ़िरोज़ जीअं तव्हां चयो, तव्हांजी हिकिड़ी दुरुस्त ॻाल्हि आहे त उहे असांजी होम कॉन्स्टिट्यूएंसीज़ कंसिडर थींदियूं आहिनि। उहो घरु आहे नेशनल पीपल्स पार्टी जो, NPP जो, ऐं हुनजे अलावा असांजी पॉकेट्स पूरे आहिनि, असांजा वोटर्स मौजूदु आहिनि। मौजूदीन जे हवाले सां तव्हांजो सवाल आहे त मौजूदीन जेके बिलख़सूसन ग्रुप में डायरेक्ट न बि हुजनि, उहे बि असां सां राब्ते में आहिनि ऐं उन्हनि मौजूदीन ऐं असां हमेशह हिकिड़ो मुश्तरका फ़ैसिलो कयो आहे। अगरि तव्हां माज़ी खे बि ॾिसो ऐं GDA बि जीअं वक़्तु ठही त उहे मां सम्झां थो सिंध जा तमामु पुराणा ख़ानदान जेके पंहिंजो असर रसूख़ रखनि था असां समेत, GDA बि असां सभिनीनि गॾु ठही हुई ऐं असां GDA जे अंदरि गॾु सलाह मशवरे सां गॾु वेठा आहियूं ऐं मौजूदु आहियूं। अच्छा राज़ी खान इहो ॿुधाइजो त वज़ीर आज़म सां मुलाक़ात जी ख़्वाहिश अव्हां जे ख़ानदान जी आहे या वज़ीर आज़म जी ख़्वाहिश आहे तव्हां जो ख़ानदान हुन सां मुलाक़ात करे ऐं सिंध में हू को नओं इतिहाद जोड़नि था पिया ऐं अव्हां खे उन नए इतिहाद में बि दावत ॾियो? अर्ज़ इहो आहे त गवर्नर साहब खे जॾहिं असां पंहिंजे तहफ़ुज़ात खां आगाह कयो, सिंधी अवाम जे मसाइल खां असां आगाह कयो, त गवर्नर साहब इहो मुनासिब सम्झो त तव्हांखे मां वठी वेंदुमि प्राइम मिनिस्टर साहब वटि ऐं तव्हां इन पर्सन बज़ाब्तो ख़ुदि वज़ीर आज़म साहब खे इन सॼी सूरत हाल खां आगाह कई। अव्हां जी ख़्वाहिश आहे वज़ीर आज़म साहब सां मिलण जी? या मां तव्हांखे इहो अर्ज़ु कयो त असां जॾहिं मसाइल जो इज़हार कयो गवर्नर साहब सां बतौर सिंध में वफ़ाक़ जे नुमाइंदे जी हैसियत में, त गवर्नर साहब इहो मुनासिब सम्झो त असां वज़ीर आज़म साहब सां मिलूं उन्हनि जी मौजूदगी में उन्हनि सां गॾु ऐं वज़ीर आज़म साहब खे आगाह कयूं जेके मसइला मसाइल अॼु असां गवर्नर साहब वॾी महिरबानी राज़ी खान जतोई असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन अवां GDA जे अॻवान राज़ी खान जतोई जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो ओपिनियन ॿुधो। उन्हनि चवणु आहे त सियासत में का बि आख़िरी हर्फ़ आख़िर न हूंदो। उन्हनि PTI जे हवाले सां हिन वक़्तु ताईं को फ़ैसिलो न कयो, बल्कि उन्हनि जा दर खुलियल आहिनि, उहो कहिड़े बि वक़्तु को सियासी फ़ैसिलो करे सघनि था पिया। ईंदड़ ॾींहंनि में उन्हनि जी वज़ीर आज़म सां मुलाक़ात आहे, उन खां पोइ नेशनल पीपल्स पार्टी CEC जो इजलास घुराईंदी ऐं पोइ वरी को हतमी फ़ैसिलो थी सघे थो। तहरीक तालिबान जा पनाहगीर अफ़गानिस्तान में वेही पाकिस्तान जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे सघनि था। अॼु इहा ॻाल्हि कई आहे सलामती वज़ीर आज़म जे सलामती वारे मुशीर मोईद यूसुफ साहब। ऐं इन अॼु प्रोग्राम जे हिन हवाले सां हिन ते ॻाल्हाईंदासीं त अफ़गानिस्तान जी ईंदड़ सूरत हाल कहिड़ी हूंदी जॾहिं त अमन मुज़ाकरात असांखे कामयाबु थींदो नज़र पियो अचे। मास्को में बि अॼु इजलास थियो। मास्को में इजलास खां पोइ जेका प्रेस ब्रीफिंग ॾिनी वई उन में तहरीक तालिबान जे अॻवाननि इहा ॻाल्हि यकीन दहानी कराई आहे त अफ़गानिस्तान जी ज़मीन कंहिं टे मुल्क लाइ इस्तेमालु नथी थी सघे। कतर खां पोइ हाणे ईरान बि जेको आहे उहो अमन जे हवाले सां तालिबान ऐं अफ़गानिस्तान जी हुकूमत जे विच में ॻाल्हियूं कराइण में जेका उन मेज़बानी जा फ़राइज़ सर अंजाम ॾिए पियो। सुवालु इहो आहे त ईंदड़ ॾींहंनि में अफ़गानिस्तान जी सूरत हाल कहिड़ी हूंदी ऐं उन तमामु तर मामले में पाकिस्तान जी पोज़ीशन कहिड़ी हुजणु घुरिजे। प्रोग्राम जे हिन से महिनत ते ॻाल्हाइबो। हिन असांखे जॉइन कयो आहे साबिक़ सफ़ीर जनाब GR बलोच साहब। GR बलोच साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। थैंक यू, साईं महिरबानी। अच्छा GR बलोच साहब, ईंदड़ ॾींहंनि में अफ़गानिस्तान खे कीअं पिया ॾिसो? अफ़गानिस्तान जी सियासी इक़्तिसादी ऐं ख़ासि करे अफ़गानिस्तान जी सरज़मीन ते कंहिंजी हुकूमत पे अव्हांखे नज़र अचे? अफ़गानिस्तान हिकिड़ो वॾो सवाल आहे जेके एनालिस्ट आहिनि उन्हनि जे लाइ, ऐं वॾो सवाल आहे दुनिया जे ज़मीर ते, वॾो सवाल आहे उन्हनि गुरोहनि जे ज़मीर ते जिन वटि हींअर काफ़ी सारो कब्ज़ो आहे। हाणे इहो ख़बर न आहे त उहो ज़मीर उन्हनि उहो ज़मीर जी आवाज़ खे लबैक चवनि था या वरी पुराणनि तरीक़नि सां खून ख़राबी जी अलाना करे बाज़ार गरम थी वञे। लेकिन जेके इंडिकेटर्स अचनि पिया, तव्हां शायदि ॾिठो हूंदो हींअर रिसेंटली हिकिड़ी स्टेटमेंट जेका आई आहे तालिबान जी मास्को खां पोइ, उन में काफ़ी रिकन्सिलिएशन आहे ऐं रीज़न उन्हनि जो मां ॿुधाइण तव्हांखे चाहींदुसि पंहिंजे सामईन खे या त बेसिकली असल मसइलो हाणे तालिबान जो फिज़िकल कंट्रोल उन्हनि वटि आहे। उन्हनि पाण चयो आहे त 32 प्रोविंसिस मां तक़रीबन 23 या 24 उन्हनि वटि हथ में अची विया आहिनि। असल मसइलो उन्हनि जे लाइ आहे इंटरनेशनल लिजिटिमेसी। त मूंखे लॻे थो त शायदि हू इनिशियली एतिरी जेका पुराणे ज़माने में पहिरें दौर में 92, 94, 96 वारे दौर में जेको उन्हनि कयो हुयो उन खां थोरो मुख़्तलिफ़
कान पंहिंजी फॉरेन पॉलिसी एक्चुअली अंदरूनी पॉलिसी चाहती थी या ख़बर कोन थी पई सघिजे लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त छाकाणि जो अशरफ गनी ऐं जेके प्रो अमेरिकन पपेट गवर्नमेंट हुयूं काबुल में उन्हनि एतिरी मिस गवर्नेंस कई आहे त एनीबडी विथ लिटिल सेम्बलेंस ऑफ गवर्नेंस इज़ एक्सेप्टेबल टू द पीपल मां कुझु कॉमेंट पढ़िया पे माण्हुनि जा जेके तालिबान आहिनि त उते अमन आहे उते पुरमार कान्हे का उते कॉपी वरी घटि थियणु शुरू थी वई आहे तो ये हिकु ॾाढा कंट्राडिक्टरी इंडिकेशन आहिनि अफगानिस्तान जा कुझु बि कोन थो थी सघे त छा थियण वारो आहे अच्छा जी बुलट साहब अॼु जेको वज़ीर ख़ारजा आहे परॾी वज़ीर आहे अफ़गानिस्तान जो उन ॻाल्हि कई आहे त अगरि तालिबान कंट्रोल करे था वञनि त पोइ तालिबान न सिर्फ़ु अफ़गानिस्तान लाइ पाकिस्तान लाइ हिंदुस्तान लाइ रूस लाइ चीन लाइ पूरे मिडल ईस्ट लाइ ख़तरो साबित थी सघनि था पिया ऐं अमेरिका त नेकनियती सां कमु पई करे तालिबान ते यकीन कोन्हे ऐं बाइडन बि तक़रीबन साॻी ॻाल्हि कई आहे त असांखे तालिबान ते यकीन कोन्हे हीअ का हिन वक़्तु गैर यकीनी वारी सूरत हाल आहे अवां सम्झो पिया त उहा ईंदड़ जेके मुआहिदा थिया आहिनि उन्हनि ते केतिरो असरअंदाज़ कंदी मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ो ठीकु आहे तालिबान हिकिड़ी तमामु ब्रूटल रिजीम हुयो ऐं उन्हनि जो जेको अंदाज़ आहे काफ़ी सारो फंडामेंटलिस्ट आहे प्योरिटन इस्लाम जे उसूलनि ते पाबंदी करण ऐं कराइण जी कोशिशि कंदा आहिनि लेकिन ऑल्सो इहो बि असांखे न विसारणु घुरिजे त अहिड़ियूं ताक़तूं ज़रूरु आहिनि काबिल जे अंदरि बि ऐं ॿाहिरि बि जेके तालिबान खे हिकिड़ा खून जा प्यासा जंगजू जे तौर ते पेश करणु चाहींदा जेके ॿियूं जेके एंटी तालिबान जेके फोर्सिस आहिनि अफगानिस्तान में छाकाणि जो मूं तव्हांखे जीअं पहिरियों ॿुधायो त सभ खां वॾो चैलेंज तालिबान जे लाइ इंटरनेशनल रेकग्निशन आहे त उनजे ख़िलाफ़ जेको बेसिकली जेको वेपन आहे उन्हनि जे हथ में उहो आहे डिस्टॉर्टिंग द इमेज ऑफ तालिबान मां इहो न चवणु चाहियां तालिबान बाक़ी इन खां हाणे सिविलाइज़ वर्ल्ड जो हिसो बणिजी विया आहिनि लेकिन शायदि हिन दफ़ा हू जेकॾहिं हू काफ़ी इनलाइटेंड आहिनि हुन इंटरनेशनल इंटरेक्शन कयो आहे ऐं हू चाहींदा ऐं जेको स्टेटमेंट में ॾाढो वाज़े आहे त असांखे ख़बर आहे त कन्फ्रंटेशन सां कुझु कोन थींदो फाइटिंग सां कुझु कोन थींदो असां कंहिंखे बि पंहिंजी सरज़मीन न इस्तेमालु थियणु ॾींदासीं कंहिं टी कंट्री जे लाइ सो आई थिंक लेट्स बी ऑप्टिमिस्टिक त शायदि ऐं जेकॾहिं असां दुनिया खे हाणे हिन जी हेल्प करणु घुरिजे हू सिविलाइज़ थियणु चाहिनि था बहितर थियणु चाहिनि था तो फॉर द सेक ऑफ द पीपल ऑफ अफगानिस्तान I think we should support them. अच्छा जीअर बुलट साहब हाणे ॿुधाइजो त ईरान त मेज़बानी कई आहे तालिबान ऐं अफ़गान हुकूमत जे विच में भारतीय परॾे वज़ीर बि अफ़गानिस्तान पहुतल आहे अवां भारत जे किरदार खे कीअं था ॾिसो ईंदड़ ॾींहंनि में असांजी पोज़ीशन कहिड़ी हुजणु घुरिजे पाकिस्तान जी हिन तमामु तर मामले में पोज़ीशन कहिड़ी हुजणु घुरिजे आई थिंक भारतीय जेके आहिनि से मोस्टली जेके आहिनि से हिकु नंबर 1 आहे त उन्हनि जी सिक्योरिटी ऑफ द इंडियंस छाकाणि तमामु वॾा घणा लार्ज नंबर ऑफ इंडियन एक्सपर्ट्स हुआ प्लस हुनजी तक़रीबन 3 बिलियन प्लस जेको आहे सो इन्वेस्टमेंट आहे तव्हांखे शायदि ख़बर तव्हां ॾिठी हूंदी त हेरात में हिकिड़ो डैम हुयो जेको इंडिया ठाहियो तक़रीबन 290 बिलियन वर्ड हुन ते बि तालिबान जो कब्ज़ो थी वियो आहे त हू पंहिंजा एसेट बचाइणु चाहिनि था ह्यूमन एसेट्स बि ऐं फाइनेंशियल एसेट बि त आई थिंक इन खां वधीक इंडिया जो कोन्हे को इंट्रस्ट पर गॾोगॾु हू चाहिनि था ईअं न थिए त अफ़गानिस्तान सुभाणे वरी हिकिड़ो लॉन्च पैड थिए फॉर कश्मीर में का अहिड़ी इंसर्जेंसी वरी उनखे मिली सघे थो उनखे हिकिड़ो फ्लिप मिली सघे थो पियो साइकोलॉजिकली सो उन आई थिंक दे आर वरीड अबाउट दैट मोस्ट लाइकली पाकिस्तान जी पोज़ीशन कहिड़ी हुजणु घुरिजे बुलट साहब पाकिस्तान जी पोज़ीशन इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे मज़ा में ख़ुदि हिकिड़ो वॾो प्रोग्राम करणो पवंदो पाण ॿिन्ही खे हिन ते जी ज़रूरु कंदासीं पर पाकिस्तान जा वॾा स्टेक्स आहिनि पाकिस्तान जी हिकिड़ी कॉमन हिस्ट्री आहे पाकिस्तान तालिबान जी हिकिड़ी इनफैक्ट दे वर बॉर्न फ्रॉम द होम ऑफ दिस टेरिटरी जी त मतिलबु पॉज़िटिवली मां चवां थो त ही हिते तरबियत वधूं ऐं नालो बि हुननि खे तालिबान इन करे ॾिनो वियो त ही पाकिस्तान जे मदरसे में पढ़ंदा हुआ उतां अची विया सो आई थिंक पाकिस्तान खे घुरिजे त तालिबान खे हू मॉडरेट करे चाहे त हुनखे आइसोलेट न करण ॾिए दुनिया जे अंदरि ऐं कोशिशि करे त को बि अहिड़ो स्पिल इफेक्ट असां ते असांजी सोसाइटी ते असांजी पॉलिटिक्स ते असांजी सोशोलॉजी ते वॾी महिरबानी जी आर बुलट साहब असांखे वक़्तु ॾियण जी नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त अला वाई